अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ो हाल आहे। उम्मीद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा। आउं आहियां मुश्ताक अहमद कलोड़ो ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। अॼु अव्हां जे आॾो हिकिड़ी नई कहाणी खणी आयो आहियां, लिकल खज़ानो। आगाटे ज़माने जी ॻाल्हि आहे। ईरान में शाह अब्बास हुकूमत कंदो हो। खेसि शेर शिकार जो ॾाढो शौक़ु हूंदो हो। हिकु ॾींहुं हू पंहिंजे अमीरनि वज़ीरनि सां शिकार खेॾी रहियो हो त अचानक संदसि नज़र हिकु हण ते पई। हिन जे पुठियां घोड़ो डोड़ायईं, एतिरे क़दुरु जो हू अमीरनि वज़ीरनि साथियुनि खां अलॻि थी वियो। झंगल में निहायत परे हलियो वियो। हरण त वणनि जी ओट में गोयूं ॾेई किथे वञी लिको। बादशाह मुंझी बीही रहियो, सोचण लॻो त छा करियां, अॻिते वञा या पुठिते। एतिरे में हिकु तरफ़ खां बांसुरीअ जो आवाज़ु ॿुधण में आयो। बांसुरीअ जो आलाप ॿुधी बादशाह घोड़े जी वाघ उन तरफ़ मोड़ी। अॻभरो वधी ॾिठाई त थोरे मुफ़ासिले ते वणनि जे हिकु झुगिटे हेठां हिकु बकरार छोकिरो मौज सां वेठो बांसुरी वॼाए। बादशाह सिधो हुन बकरार वटि पहुतो ऐं उभारियूं लहवारियूं ॻाल्हियूं करण लॻो। छोकिरो हर ॻाल्हि जो जवाबु अकुल ऐं खड़ाईअ सां ॾींदो रहियो। उन करे बादशाह मथसि ॾाढो राज़ी थियो। एतिरे में बादशाह जा नौकर चाकर बि अची उते निकिता। जॾहिं बकरार छोकिरे खे मालूम थियो त जंहिं आदमीअ सां मां ॻाल्हियूं करे रहियो आहियां उहो ख़ुदि बादशाह आहे, तॾहिं हू अलबत्ता डिॻो ऐं ख़्यालु करणु लॻो त का बेअदबीअ जी ॻाल्हि ज़बान मां कीअं निकिरी वई। बादशाह छोकिरे जे मुंहं मां सही करे वरितो त संदसि दिलि में घबराहट पैदा थी आहे। उन करे खेसि प्यार जी आथत ॾिनाई। बादशाह हुन बकरार खे पाण सां गॾु वठी आयो ऐं संदसि पढ़ण लिखण लाइ लाइक़ु उस्ताद रखी। सभु अमीर वज़ीर ऐं ख़ुदि बादशाह उन बकरार जे इल्म ऐं अकुल ते ख़ुशि थींदा हुआ। उन छोकिरे जो नालो आलिम रखियो वियो। जॾहिं पढ़ी क़ाबिल थियो तॾहिं बादशाह खेसि पंहिंजे महल जो नाज़िर बणायो। आलिम बिल्कुलु ईमानदार हो, उन करे बादशाह खेसि घणो घुरंदो हो ऐं मथेसि हमेशह महिरबानी कंदो रहंदो हो। एतिरे क़दुरु जो हिन ॿ भेरा खेसि ॿिए बादशाहत में एलची करे मोकिलियो। हिकु बकरार ते एतिरी इनायत ॾिसी ऐं खेसि एॾो वॾो उहिदेदार ॾिसी अमीर वज़ीर आलिम जा दुश्मन थी पिया। हू हमेशह उन टार में रहंदा हुआ त मौक़ो मिले त बादशाह खे आलिम जे बरख़िलाफ़ भड़कायूं। उन्हनि बादशाहनि जा कन भरण शुरू कया, पर बादशाह खे आलिम जी सचाईअ ते पूरो भरोसो हो। कुझु अरसे बाद शाह अब्बास मरी वियो। संदसि तख़्त ते हिन जो नौजवान पुटु शाह हफ़ी वेठो। नओं बादशाह आलिम जे गुणनि खां वाक़िफ़ की न हो। उन करे आलिम जे दुश्मन खे मौक़ो मिली वियो। हिकु ॾींहुं उन बादशाह खे दांह ॾिनी त आलिम वॾियूं वॾियूं इमारतूं ऐं महल बणाया आहिनि। जंहिं आदमीअ जी आमदनी थोरी हुजे सो एॾियूं इमारतूं किथां थो ठाराए। बादशाह अॻु बि अहिड़ियूं शिकायतूं ॿुधियूं हुयूं। उन करे हिन आलिम खे हुकुम ॾिनो त 2 हफ़्तनि अंदरि सॼो हिसाब किताब पेश कर। आलिम अर्ज़ु कयो त 2 हफ़्तनि जी मोहलत जी घुर्ज न आहे, सुभाणे हिसाब किताब वरितो वञे। ॿिए ॾींहुं बादशाह सारे महल जी सामान जी यादाश्त ऐं खज़ानो घुरायो त हिकु पाईअ जी बि बेईमानी की न निकिती। पोइ बादशाह संदसि घर वियो ऐं ॾिठाई त हर हिकु कोठड़ीअ में सादो ऐं ग़रीबाणो सामान पियो आहे। बादशाह खे उहो ॾिसी अजब लॻो। जॾहिं बादशाह राज़ी थी मोटण लॻो त हिकु नौकर जे नज़र हिकु कोठड़ीअ ते पई, जंहिं जे दरवाज़े ते 3 मज़बूत कुर्फ़ लॻल हुआ। नौकर बादशाह खे अर्ज़ु कयो, ख़ुदा ॼाणे त हिन कोठड़ीअ में छा आहे। बादशाह आलिम खां पुछियो त हिन कोठड़ीअ में कहिड़ो खज़ानो आहे जंहिंजी एतिरी हिफ़ाज़त थो करीं। हिन अर्ज़ु कयो त जीअं त क़िबला जेकी अव्हां ॾिठो सो हुज़ूर जो अता कयल आहे।
पर हिन कोठड़ीअ में मुंहिंजो पंहिंजो माल आहे। बादशाह खे शक पियो। हिन हुकुम ॾिनो त कोठीअ खे खोलियो वञे। जॾहिं टई कुल्फ लथा तॾहिं बादशाह ॾिठो त उन में हिकु बकरार जी लठ, थेली, पाणीअ जी नंढी मुश्क, हिकु बांसुरी ऐं बकरार जे कपिड़नि जो हिकु वॻो रखियो हो। उहे शयूं ॾिसी बादशाह हैरान थी पुछण लॻो त उन्हनि ख़सीस शयुनि जी एतिरी हिफ़ाज़त छा लाइ? आलिम पंहिंजी सॼी कहाणी ॿुधाई त कीअं अॻे बादशाह जंग में राज़ी थी मूंखे इल्मु पढ़ायो, नौकरी ॾिनी, इज़त ऐं उहिदो बख़्शियो, मगर उन हूंदे बि मूं पंहिंजो असुलु कीन विसारियो। बादशाहनि जी महिरबानीअ ते कहिड़ो एतबार, उहा सिज जे पाछे वांगुरु आहे, कॾहिं उभिरे कॾहिं लहे। उन करे कंहिं बि वक़्तु कसूर सां या बिना कसूर मूंखे नौकरीअ मां कढियो वञे त मां वरी बकरार बणजण लाइ तयारु आहियां। उन करे मुंहिंजो असुली क़ीमती खज़ानो उहो आहे जंहिंखे मूं 3 कुल्फनि अंदरि लिकाए रखियो आहे। उहो जवाबु ॿुधी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं साड़ेल शर्मसार थिया। ॿिए ॾींहुं बादशाह आलिम खे दरबार में वॾो इनाम ॾिनो ऐं संदसि उहिदो पिणु वधायो ऐं खेसि अॻे खां वधीक इज़त ॾियणु लॻो। अदा इहा ई असांजी कहाणी लिकल खज़ानो। उमेदु आहे त तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि तव्हांखे पसंदि आई आहे त महिरबानी करे हिन कहाणीअ जे हेठां असांखे कमेंट कंदा ऐं लाइक कंदा ऐं मुंहिंजे चैनल मुश्ताक परदेसीअ खे सब्सक्राइब कंदा ऐं पासे खां बेल आइकन जो बटण आहे उनखे क्लिक करे ऑल नोटिफिकेशन, जीअं असां कहाणियूं अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन अचे। महिरबानी। वरी कंहिं नई कहाणीअ जे आॾो तव्हां सां मुलाक़ात थींदी। महिरबानी।